सॼी सिंध में हक़ ऐं सच जो अलम खणी निकितो आहे। पाकिस्तान नेशनल अलायंस जो चेयरमैन हाजी अब्दुल रज़ाक मेमन साहब गुज़ारिश कंदुसि तव्हां सां मुखातिब थिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजो पाकिस्तान नेशनल अलायंस जो सदर साहब सराय ख़्याल साहब राणो साहब या जेके मूंखां दोस्त गॾु बीठल आहिनि, दोस्त प्रेस वारा, असांजे ॿियनि बिरादरनि जा तंडे आदम वासियो, अस्सलाम वालेकुम। साईं मुंहिंजा हीउ जेको अली अकबर जो वाक़ियो थियो आहे बाराबाग में, इहो अली अकबर या जेके असांजो नियाणियूं ख़ासि करे बिरादरीअ जो जेके उन्हनि एहतजाज जेको कयो उहो रुॻो सिर्फ़ु पंहिंजे लाइ न कयो। हीउ आऊं त उन्हनि खे जस ॾींदुसि, आऊं त उन्हनि खे इहो वॾो ख़राज तहसीन पेश कंदुसि त हीअ सॼी क़ौम जंहिंमें हर बिरादरीअ जो माण्हू अची वियो, उन्हनि जे आवाज़ उन्हनि जेको आहे सो उथारियो त हिननि ज़ालिमनि पुलिस जे मौजूदगीअ में जेको सान्हो कयो आहे, जेका फायरिंग कई आहे, वरी इहो उन्हनि ते इल्ज़ाम हींअर इहा ख़बर पई त पाणी जे बारे वारो आहे त आऊं चवां थो सद अफ़सोस आहे उन एसपीअ खे। आऊं त चवां थो साईं त मुतालबो कयो आहे त उहो हितां वञे, पर आऊं त चवंदुसि इन केस जो मुख्य जवाबदारी एसपीअ खे करणु घुरिजे, ॿिए नंबर में डीएसपीअ खे। ऐं असांजा रखवाला, असांजा जेको आहे सो जेके मुआफ़िज़ आहिनि, उन्हनि जे अॻियां जेकॾहिं हिकिड़ा दहशतगर्द असांजे जेको आहे सो उन्हनि माउनि भेनरुनि ते ऐं असांजे दोस्तनि ते जेके कहिड़ो कास खणी निकिता हुआ, इहो कास खणी निकिता त मंशात फिरोज़, तव्हां उन्हनि खे पैसनि खे मथे करे मंशात फिरोज़नि खे तव्हां मथे आसमान ते पहुचायो आहे। आऊं त चवंदुसि इन खां पोइ कहिड़ी अफ़सोस जी ॻाल्हि चइबी त हिते जेको आहे सो तव्हां हिते ग्रुप बंदियूं करे पीपुल्स पार्टी वारे नालो वठी छॾ, पोइ पीपुल्स पार्टी वारा हिते ग्रुप बंदियूं करे हिननि खे पाण में विरहाइण जी था ख़ासि करे बिरादरीअ खे करियो। इहो महिरबानी करे तव्हां हिननि खे विरहाइण जी कोशिशि न करियो। ख़ासि करे बिरादरी हिकु आहे ऐं इंशाअल्लाह ताला हिकु ई थी रहंदी। पाकिस्तान नेशनल अलायंस जो अॼु इंशाअल्लाह ताला असां तव्हां सां वचन था कयूं त ख़ासि करे बिरादरीअ सां या ॿियूं जेके बि मज़लूम बिरादरियूं आहिनि उन्हनि सां गॾु कुलो कुले में ॾेई जेको आहे सो बीहंदो। हिन अली अकबर जो खून रागान कोन वेंदो। असां इहो हितां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे मुतालबो था करियूं त सुओ मोटो वठी करे अहिड़े एसपीअ खे पहिरीं घुराए त तुंहिंजे जेको आहे सो डीएसपी तुंहिंजे सूबेदार खे जेको आहे सो अॻियां हीउ हेॾो सारो वाक़ियो तो उन्हनि खे उन टाइम ते छो न गिरफ़्तार कयो? छा उहे मनशात फिरोज़ तव्हांखे मंथलियूं ॾेई असांजे शरीफ़ माण्हुनि खे जेको आहे सो क़तल कंदा? इहो हाणे दौड़ तव्हीं खाई विया आहियो। इंशाअल्लाह ताला मंशात तव्हां बंदि कराईंदासीं, पर सॼी सिंध मां इंशाअल्लाह ताला इहो असां इहो खणंदासीं। इहो बलम जेको आहे पाकिस्तान नेशनल अलायंस खणंदी त इहे जेके ज़ालिम आहिनि, अहिड़ा जेके ज़ालिम माण्हू आहिनि, उहे गिरफ़्तार कया वञनि। ऐं हीअ जेका मंथली जेको हिकिड़ो कानून कढियो कोर्ट सगोरीअ, उन ते अमल कयो वञे त उहो जेको जेके पधजनि था, खाइण वारो त ॿधो था छॾियो, जेको फैक्ट्रीअ वारो आहे, जेको खणी थो फैक्ट्रीअ मां अचे, उन खे ताईं वठी करोड़े रुपया अरबे रुपया वठी तव्हां पंहिंजा पेट जेको आहे भरे वेठा आहियो। अॼु हुनजे घर में मातम आहे। इंशाअल्लाह ताला सुभाणे तव्हांजे घर में जॾहिं इहे मातम थींदा पोइ तव्हांखे अहसासु थींदो। काढ़ो बि लॻो पिया बीठा आहिनि, गर्मीअ में बीठा आहिनि। आऊं जो आज़ान बि नमाज़ जो टाइम थी वियो आहे, तंहिंजे करे इंशाअल्लाह ताला वरी जॾहिं असां ईंदासीं त हीअ रोड रस्ता सभु ब्लॉक थी वेंदा। न इहो तव्हां इहो ज़हन में रखिए जो जेकॾहिं तव्हां इहो गिरफ़्तार ज़ालिम न कयो त वरी असीं उनखे गिरफ़्तार करे उते जेको आहे सॼे आमे ते कहिड़ो पाकिस्तान जेको छॾे तव्हां रुॻो कूड़ था ॻाल्हायो, उनखे गिरफ़्तार कयो, मुतालबो थो करां त उनखे यकदम गिरफ़्तार कयो। इंशाअल्लाह दोस्तों जो वॾियूं महिरबानियूं, प्रेस वारनि दोस्तनि जी महिरबानियूं, सभई सारा बाग